सच्चो इश्क करे ॾिस। खुदा जो कसम ये दुनिया विसरी वेंदई। फलाद में वो तो करे तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह कया। बगावत का दूसरे अड़र रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो नीस दिया मामलास मापा जो पान के बाह नहीं कंदस पूरो लंडो ही लठ यो मेकअप ही सुर्खियूं हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला। कमालू सच पूछी न तमा जॾहिं खां तोसां शादी कई आहे न फिर मुंहिंजी सॼी ज़िंदगी जा अरमान पूरा थी विया। थोड़ी जरे शर्म आए आंगुर वात में जमीन त चवंदो हाँ ज़िंदगी सच्ची पुनल ॻोठ में अची त शहर खे सफ़ा विसारे छॾियो अथई। मूं त तुंहिंजो उते केॾो इंतज़ारु कयो। यार अली असल में ॻाल्हि इहा आहे जो शहर में हाणे मज़ो रहियो ई न आहे। हिन जे करे चवां थो कुझु घड़ियूं ॻोठ में गुज़ारिया। यार पुनल चवीं सच तो हाणे मां बि कुझु टाइम ॻोठ में रहंदुसि। सुठो आहे अली ॻोठ में रह। इहो ॿुधाए त सरमद सां मिलियो आहीं या न? यार सरमद जे घर वियो हुउमि पर सरमद कोन मिलियो। बाक़ी मासाद रेशमा सां मिलियो हुयुमि। यार सम्झ में न पियो अचे तव्हां सभु दोस्त मायूस मायूस पिया लॻो। ईअं पियो लॻे त ॻोठ जा सभु माण्हू हिक ॿिए खां खफ़ा आहिनि। न न खफ़ा न आहियूं, बस वक्त जो गर्दिशूं अहिड़नि हालनि ते अची पहुचायूं आहिनि। अली मां हाणे हलायां थो। अली बख्श इंतज़ारु कंदो हूंदो। हाणे त अली बख्श चवे थो त घर खां पेर बि ॿाहिरि न कढ। त पोइ हल अदा अली बख्श सां मां बि मिलां। ही वॾा सच चवंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हियुनि ते नाराज़ न थीजे। अल्लाह ख़ैर कंदो। अच्छा सारंग तो जिंदा हलियो वियो। हाँ दोदा सारंग असांजे रुख चढ़ियो पर बची वियो। मुझो नालो तोतो आहे तोतो कारी हरना गोले गोले मारींदोमांसि
मत सरदार खान समझे तो मुंह फैसलो कयो गाल खत्म न कोन छनी तो सास तोते जी फतेह तॾहिं थींदी जॾहिं सारंग खे रत सां वेझारे ज़मीन में दफ़न कंदुसि। अदा वकार जी शादी रोकियो आहे न त पलांद थॾे ते कयूं हा। वकार जी शादी त मूंखे माठ खणण ते मजबूर कयो आहे त मूंखे सारंग दुश्मन जो चेहरो हर घड़ी साम्हूं ॾिसण में थो अचे। दोदा हुन ॾींहुं ॾिठई सारंग जे पीउ ऐं भाउ खे सोघो कयोसीं पर भागन भला भोतार विच में अची वियो। रब त मूंखे नंढे भोतार बि ॾिना आहिनि पर सरदार खान जे करे माठ खणी थो था। दोदा असां सभिनी दोस्तनि खे ॿुधायो आहे कुझु ई ॾींहंनि में सारंग जी ख़बर पइजी वेंदी। हुन असांजी इज़त सां खिलवाड़ कयो आहे हुन खे असां ईअं न छॾींदासीं। भली उॾाम करे हिकु ॾींहुं बाज़ जे चमे में ज़रूर ईंदो। हा दोदा हिकु धक सां मुंडी ॿ कंदासीं। जंहिं ॾींहुं मूंखे मिलियो न उन ॾींहुं मां पाण खे ख़ुशनसीब सम्झंदुसि। जेकॾहिं मूंखे सारंग न मिलियो त मां हुनजे पूरे ख़ानदान खे मौत जे घाट चाढ़े छॾींदुसि। हा दोदा खान असां हिक ॿिए जी ताक़त आहियूं ऐं असांजा इरादा बि जबल वांगुरु मज़बूत आहिनि। दोदा असांजो साथ तोसां हर वक़्तु आहे तूं पाण खे अकेलो न समझ। सुठो कई डूंगर जो मुझे ॻोठ हलियो आहे। सरदार खान जेके भी फैसला कया आहिनि पंहिंजे अना ते कया आहिनि कंहिंजी इज़त जी त परवाह ई कान्हे। जेका ज़िलत जी ज़िंदगी मूंखे सरदार खान ॾिनी आहे हुन खां बहितर होत मां पाण खे गोली हणी मारे छॾां हा। घटि में घटि पंहिंजे महबूब खां धार थियण जो ॾुख त न थिए हा। अदा सारंग ही तू छा तू चवी छा तू चरियो थी वई छा? सारंग तू मुझो जिगरी यार आई वायदो तो क्या तुझो महबूब तोखे ज़रूर मिलंदो। हा सारंग असां तोसां गॾु आहियूं। वलीदाद मां पंहिंजी बेइज्जतीअ जो प्लान सरदार खान का ज़रूर वठंदुसि। हा बस अदा वलीदाद दुआ कजांइ पंहिंजे महबूब खे हिते वठी अचां। अड़े सारंग अञा असांखे केतिरो ज़लील ऐं ख्वार कंदे ॿुधाए। ॻोठ छॾाई ज़मीन खपायमि 5 लख रुपया ॾंड भरियमि। अड़े अञा केतिरो मूंखे ज़लील ऐं ख्वार कंदे। हाणे हिननि हॾनि में उहा ताक़त न आहे जो आऊं वेही तुंहिंजा ॾंड भरियां। ख़ुदा खे मञ सारंग आऊं तोखे हथ थो ॿधा हाणे छॾ हिन जी पचर। अदा हाणे मूंखे ऐं बाबा खे इज़त सां जीअण ॾे। छा मिलियो तोखे जहिड़ा कंदे ऐं छा मिलियो असांखे सिर्फ़ ई ज़िलत। हा सारंग ख़ुदा खे मञा मुड़ी वञा। मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए। मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए। केड़ी जरूरत है तोखे गामू सचार बंजर जी जो उन्होंने दरिया खान के कैद खाने में आजाद कई। अबा जानगीर तू जे हिन लाडले पुट के मु ॾाढो समझाए दरिया खान के आजाद न कर पर मुझे हिक बि न ॿुधाई। जुम्मन आहे जिन जेके वठे तेके मारे या खारे। मासूम ॿार आहे दरिया खान के आज़ाद करण में केड़ी क़यामत टूटी पई जे तव्हां सब एडा परेशान थी विया। अरे इन गाल के तू नथी समझी दरिया खान मामूली माण्हू ना है। हाणे असां खां यो सब प्लान कंदो। हा बाजाई यो दरिया खान हाणे छिते कुते वारो चक हणंदो। ते इंसान के कैद करे उन ते जुल्म कयो यो किथां जो इंसाफ आहे किथां जो कानून आहे। तव्हां जे जुल्म जे करे सब ॻोठ वारा बागी बणजी विया आहिनि। अबा यो जहांगीर खान जो कानून थई जे करे तू घुमी पियो ॻोठ में मस्तू पियो करी न तो कोन घुमी सकी। इहो जेको कानून ॻोठ वारनि सां न हूंदो न हिकिड़ो ॻोठ असांखे न मिलंदो। अदा हाणे दरिया खान खे काबू करणो पवंदो। बाबा साईं जेकॾहिं तव्हां चाचा सरदार खान जहिड़ा सच्चा हुजो हा न
तो पूरो गोठ तव्हांजी इज्जत करे हा ऐं तव्हांखे वोट ॾे हा। ख़बर आहे असांखे ॿियनि जा किसा न ॿुधा। अदा सालार हाणे दरिया खान खे क़ैद न पर सिधियूं गोलियूं हणंदासीं गोलियूं। अली रेशमा पर यो मन था इनकी जल्द शादी सोच वकार सा थी तू ब टे ॾींहं हिते रह शादी खाई पोइ वञजांइ। मासात अली ॾिस मुंहिंजे भाउ खे केॾो न फिक्र आई त मुंहिंजी भेण जी अॼु शादी थिए सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। तू ई आहीं भेण जेका हर घड़ी में मुंहिंजो साथ ॾिनी आई। मासात अॼु या सुभाणे रेशमा जो घर वसाइणो आहे दुआ कयो त न्याणी घर जा सुख लहे। सोट वकार तमामु सुठो माण्हू आहे मुंहिंजी भेण खे दुनिया जा हर सुख ॾींदो उन में मुंहिंजी ख़ुशी आहे। दुआ आहे त न्याणी जो घर आबाद थिए ऐं न्याणी सुख लहे। हा मासात कुछ पंहिंजे लाइ सोच सॼी ज़िंदगी अकेलो गुज़ारींदे छा। मां किथे अकेलो आहियां मूंसां गॾु मुंहिंजी भेण जो आहे ही मुंहिंजी भेण बि आहे तो मां बि जे ही न हुजे हा न त मां अकेलो थी वञा। एतिरो मूंसां प्यार न कर। चरी तूं भेण ई त आहीं जेको मुंहिंजो ख़्यालु कंदी आहीं। ससवी के पंहिंजो पढ़ाइण जे लाइ जेकर मूंखे मरणो पियो त मरंदुसि पर ससवी सां शादी ज़रूरु कंदुसि। जे मूं ससवी सां शादी न कई त मोहबत में मयारी थी पवंदुसि। मूंखे हर हाल में ससवी खे पंहिंजो पढ़ाइणो आहे हर हाल में। पूनल निंड नथी अचई छा? पानी पीअण आयो हुअसि भाॼाई। न पूनल का ॻाल्हि आहे जो तूं ॾींहुं राति परेशान लॻो पियो आहीं। मूंखे ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे? न भाॼाई अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अहिड़ो कहिड़ो कमु आहे जे तोखे हेॾी मुश्किल में विधो आहे? छा कयां मां बाहि पानी जे विच में फाथल आहियां। पानी में गिरा तो गोता खई मरा तो वरी जे बाह में गिरा तो सड़ी तो मरा। समझ में न तो अचे मां छा कयां। मां त सुकल टारी बणजी वियो आहियां। जिंदगी मज़ाकूं त मूंसां कयूं वयूं आहिनि। तूं हिकु सुकल टारी आहीं मां त हिकु सुकल वण आहियां। तूं ॾिस कोई भी ते जिया पई न तू आराम कर अल्लाह खैर कंदो। ठीक है आराम से निको। मुकद्दर में पहजे लिखियो मौला छाए। मुकद्दर में पहजे लिखियो मौला छाए। वो हमेशा सच के बुलंद रखियो आहे ज़ुल्म ऐं सितम खे बर्दाश्त न कंदुसि। हाणे मिली सिर्फ़ इन ॻोठ खे बचाईंदासीं। दरिया खान हाणे तूं आज़ाद थी आयो आहीं ऐं हाणे सभु असां मिली करे जहांगीर खान खे ॿुधाईंदासीं त तूं कहिड़ी हैसियत थो रखीं। हाणे सभु असां मिली करे ॻोठ वारनि ॾे गॾिजी हलंदासीं
ऐं हुनखे ॿुधाईंदासीं त हिन इलेक्शन में जहांगीर खान खे हिकिड़ो वोट बि न मिले। हा मेराण, सच थो चवीं, असांजो हिकिड़ो वोट कंहिंखे किराए बि सघे थो ऐं कुर्सी ते विहारे बि सघे थो। असां सभु ॿधी कंदासीं न त कंहिंखे बि हिकिड़ो वोट न मिलंदो। छा असां ग़रीब आहियूं, अणपढ़ियल आहियूं जो वॾेरनि जे ॾटनि ते भोले वांगुरु नाच तो करे। मूं हमेशह सच खे बुलंद रखियो आहे। ज़ुल्म ऐं सितम खे हाणे बर्दाश्त न कंदुसि। जिन खे कबो जेको तोते वांगुरु बोलींदो। अदा अचे सरमन त ॻाल्हायूंसि था। अचे सरमन, अच वे, तुंहिंजो ई ज़िक्र थिए पियो। भाॼाई ख़ैर में मूंखे यादि कयो। सरमद चऊं था त रेशमा जी ऐं वकार जी शादी करायूं। मूं कॾहिं इनकार कयो आहे छा? जेका तारीख़ तव्हांखे सही लॻे तव्हां रखो, मूंखे क़बूल आहे। हू बि रेशमा तव्हांजी अमानत आहे। पोइ ठीकु आहे, हिन महीने जी 29 तारीख़ ॿधूं था। बाक़ी अथसि 10 ॾींहं। तेसीं ताईं तयारी बि करे वठूं ऐं ॻोठ वारनि खे बि सॾु ॾेई वठूं। ठहियो हाणे ठहियो, कंहिंखे कोन ॾींदासीं सॾु। ढोल गिचीअ में विझी सॼे ॻोठ में पड़ो ॾींदासीं छा? हा दा, चुपचाप में निकाड़ो कराए छॾियूं त इन में ई असांजी इज़त आहे। छा मतिलबु अदा चुपचाप में? न अदा न, सॼे राज खे सॾु ॾींदासीं ऐं धाम धूम सां शादी थींदी। हा दा, छो न, मूं बि तोला मोड़ ठाराया आहिनि। हा हा, पधरायोसि मोड़, घुरायो सॼे ॻोठ खे। भाॼाई चुपचाप में जे निकाह कंदासीं त ॻोठ वारनि खे ख़बर बि न पवंदी। हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? उन लाइ मां तोखे चवंदो हुअसि न, हे नांग थी नांग डंगण खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾींदा। पर सलीम ससुरी मुंहिंजी ज़िंदगी बणिजी वई आहे। तोखे त सॼी ख़बर आहे। नंढपण खां वठी मूं सिर्फ़ ससुरी सां ई मोहबत कई आहे। ना मञा थो त तुंहिंजी बचपन जी मोहबत आहे, पर इहा तुंहिंजे लाइ आज़ाब आहे। आज़ाब छा चई? मुंहिंजे लाइ आज़ाब आहे? मोहबत हूंदी आज़ाब आहे दोस्त। जॾहिं मां ससुरी खे मुर्कंदे ॾिसंदो आहियां न, सलीम मूंखे ईअं लॻंदो आहे त दुनिया जो सभु ख़ुशियूं मुंहिंजे अॻियां घुमंदी थियूं। जेका औरत मुंहिंजे नाव जा कलमा पढ़ी, तूं ॿुधाए सलीम, छा मां उनखे ईअं रण में रोले छॾियां? न सलीम, ससुरी मुंहिंजी ज़िंदगी जो मुकमल दास्तान आहे। मूं ख्वाब ॾिठा आहिनि त ससुरी मां
एक अड़ी दुनिया में गुम थी वया आहियूं जिते सिर्फ मोहब्बत करण वाला था। तू एडो पढ़ियल लिखियल मानू ए मोहब्बत में एडो गुम थी वियो आ जो तुझो कुछ भी दिमाग कम नथो करे। हाँ सलीम, पर मोहब्बत अनपढ़ियल अखर है। अंधी बोड़ी गूंगी सब कुछ आहे, न कुछ ॿुधंदी आहे न कुछ समझंदी आहे। मां उन मोहब्बत जे पोयां लगी पियो आहियां। मूंखे ख़बर आहे सलीम तो मोहब्बत के हासिल करण जे लाइ बाह जो दरिया पार करणो पवंदो, पर मां कंदुसि। मां पंहिंजी ससुई जे लाइ कुछ भी करे सघां थो, कुछ भी दोस्त। न शर्म न हया न मासी न चाची कड़ी खुशहाली ने पोड़ी खग थी वई आहीं तब झेड़े खां कोन थी मुड़ी। तव्हां चवण छा था चाहे? हां छा था चवण चाहे तव्हां? तव्हां छोकरी न ॾींदो इहो तव्हांजो ॾाढ आहे या ज़िद आहे? जेकी दिलि में अथव साफ़ साफ़ ॿुधायो। तव्हां हक़ जी माखी आहियो। ससुई रुगी तूं ही असां पंहिंजे बारे में न सोचूं। असां इहो भी सोचूं त जेकॾहिं असां ईअं कयोसीं त पोयनि जो छा असर थींदो। पोयनि असांजो सोचो आहे जो असां उन्हनि जे लाइ वेही सोचूं। हुनल मूंखे तूं खपी, ही तुंहिंजो प्यार खपे। मूंखे तूं खपी, ही तुंहिंजो साथ। मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाहे, मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाहे। सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे, सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे। मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाहे, मुक़द्दर में पंहिंजे